ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। बदीन मां एलबीओडी के 0 पॉइंट वटां कट हणण वारो मामलो तकरार में तब्दील थी वियो आहे। एलबीओडी के कट हणण जी हिमायत ऐं मुखालफ़त में धार धार एहतजाज करे धरणा हया विया आहिनि। कलोई ऐं शादीलाज जे रहवासियुनि कट हणण जी मुखालफ़त करे छॾी आहे। डीसी ऐं एसएसपी बदीन धरणे वारे हंधि पहुची विया आहिनि, जेके मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त शहर जूं 4 कॉलोनियूं पाणी हेठि आहिनि। मुकमल शहरी आबादी ॿुॾण जो ख़तरो आहे, पर हुकूमत हाकड़े दरिया जा कुदरती लंघ बहाल करण लाइ संजीदा न आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदा हलूं पिया। बदीन में एलबीओडी के 0 पॉइंट वटां कट हणण वारो मामलो तकरार में तब्दील थियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। एलबीओडी के कट हणण जी हिमायत ऐं मुखालफ़त में धार धार एहतजाज करे धरणा हया विया आहिनि। कलोई ऐं शादीलाज जे रहवासियुनि कट हणण जी मुखालफ़त करे छॾी आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। बदीन जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली मोहम्मद, आगाह कजो, 0 पॉइंट वटां कट हणण वारो मामलो मुखालफ़त ऐं उन जा ॿियो पासो बि उनजो साम्हूं अची पियो, उनजे जेको हक़ में बि माण्हू एहतजाज कनि पिया। जी बिल्कुल, ॾिसिजे त अॼु जेको ही तक़रीबन 2 बजे जुमे नमाज़ खां पोइ जेको लॻियल धरणो आहे शादीलाज नेवी चक, जिते सवनि जे तादाद में माण्हू गॾु थियल आहिनि। जेके पंगरियो आहे, जुॾो आहे, शादीलाज उनजे आस पास वारनि इलाइक़नि खां, मलकानी शरीफ़, ख़ैरपुर, गंबो खां, उतां खां वञी माण्हू उते जेको आहे सो गॾु थिया आहिनि, उन्हनि धरणो आयो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेके ॾिसिजे एलबीओ जेको 0 पॉइंट आहे, जितां जेको आहे सो 211 आरडी, जितां जेको कट हणण जो जेको इम्कान आहे, उन हवाले सां बि उते जेको आहे सो काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे सवनि जे तादाद में उते बि गॾु थियल आहिनि। ऐं हिते नेवी चक वटि धरणो लॻो आहे। हुते वरी जेकॾहिं ॾिसिजे त ॿिए पासे कट हणण जे इम्कान जेको आहे सो हुन ख़िलाफ़ उते धरणो लॻल आहे। हिन वक़्तु जेको बदीन जो डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज़ ख़ान, एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचड़, उन धरणे जेको आहे सो बदीन खां जेको वियल धरणो आहे नेवी चक वटि लॻल आहे, जेको उते पहुतो आहे। उन्हनि जेके उते मौजूदु जेके धरणे में आहिनि, मीर मोहम्मद बुश्तालपुर आहे, अकबर शाह जो ॿिया जेके अॻुवान आहिनि, जंहिंमें नदीम गुजर बि आहे, उन्हनि सां हिननि जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। अञा ॻाल्हियूं जेके कंहिं नतीजा खेस ते न पहुची सघियूं आहिनि, त जंहिंजे करे धरणो लॻण जे करे जेके ईंदड़ वेंदड़ जेको थरकुल रोड आहे मुकमल तौर हिन वक़्तु बंदि आहे। ॿिए तरफ़ जेके सो 0 पॉइंट जेके मौजूदु माण्हू आहिनि, उन्हनि तरफ़ां बि जेको सो उन कट जे ख़िलाफ़ धरणो लॻल आहे। पर ॾिसिजे त हिन वक़्तु जेको धरणो जारी सारी धरण में जेके मौजूदु वेठल माण्हू आहिनि, उन्हनि जो मुतालबो आहे त जेसि ताईं जेको आरडी पुराणो वटां जेको लॻल। अली मोहम्मद, असांखे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त हिन मामले ते जेको सो समाजी ऐं सियासी धुरियूं मतिलबु त हिक ॿिए जे ख़िलाफ़ थी वियूं आहिनि, ऐं जेको हुकूमती धुर जा अहम अॻवान पिन हिन मामले ते जेको आहे हिक ॿिए जे मुखालफ़त में बीठल आहिनि। कीअं था ॾिसो हिन मामले जो हल?